अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन में अली काज़ी में बलीकार आवाएं यासर अहमद हमको स्टूडियो में ज्वाइन करता सी तजियाकार अली काज़ी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासर। अली साहब, अॼु बैरिस्टर गौहर ख़ान साहब कल्ह खां टी20 खां ख़बरूं हलन पियूं त इमरान ख़ान साहब जी सिहत जो ऐं इहो सभु कुझु, त बैरिस्टर गौहर ख़ान बि पंहिंजा वकील बि अॼु इमरान ख़ान साहब सां मिलिया। पोइ बैरिस्टर गौहर ख़ान चयो त भई असां इमरान ख़ान साहब खे सॼो इन्फॉर्म कयो आहे, उन्हनि खे त का ख़बर ई न हुई त थियो छा आहे छा न थियो आहे। उन्हनि बि इहो ई चयो त असांखे संजानी ते विहणो, डी चौक ते न हो अचिणो। इंट्रस्टिंगली इहे ॻाल्हियूं कयूं। उनखां पोइ उन्हनि चयो त बानी खे असां 12 शहादतुनि जो बि इन्फॉर्म कयो आहे, बाक़ी ॿियनि शहादतुनि जेके बि माण्हू क्लेम कनि था 100 सवा 100 हुन खां ला तालुकी जो ऐलान कयो। चलो पोइ अॼु ही जी ऐं नेशनल असेंबली में चयो अथऊं त इशू ठारियो वञे। माना इहो अॼु हिकिड़ी ॻाल्हि त हिननि ॻाल्हियुनि खां हटी करे जेको ही को 5-7 ॾींहंनि खां इहो सफ़ा ईअं मुल्क मतो पियो त अलाए ख़ान खे को स्प्रे पिया कनि, को टॉर्चर पिया कनि, को खणी किथे खंबे खणी विया आहिनि जेल मां कंहिं नामानूब मक़ाम ते। त अॼु ही जेके मिली आया आहिनि बैरिस्टर गौहर ऐं ॿिया, हिननि अहिड़ी का ॻाल्हि ॿाहिरि अची न ॿुधाई आहे। न त ज़रूरु क़ानून सां ज़िक्र करे आहे त भई मूंखे टॉर्चर कयो अथनि या छा कयो अथनि, त माना उहे ॻाल्हियूं शायदि दुरुस्त न, शायदि छा यकीननि दुरुस्त न हुई, न त ॻाल्हि त कनि। मुंहिंजे ख़ाली एजेंडा ते ई उहा ॻाल्हि हुजे हा त भई ख़ान ही शिकायतूं कयूं त मूंसां हीअ पियो थिए हू पियो थिए, अहिड़ी का ॻाल्हि त थी कोन। सो उहा ॻाल्हियूं हाणे मुंहिंजे ख़्याल आहे त उन्हनि में दम न रहंदो। हाणे ॿी ॻाल्हि त 12 माण्हू बैरिस्टर गौहर चए थो त इहे असांखे कंफर्म्ड आहिनि त डी चौक ते 26 नवंबर ते हुते मारिजी विया हुआ ऐं इहो असां ख़ान खे ॿुधायो। बाक़ी जेके 100 सवा 100 माण्हू मरण जी ॻाल्हियूं कनि था उनजो PTI सां तालुक़ु कोन्हे, हीउ बैरिस्टर गौहर चए पियो। अच्छा, हीउ जेको एतिरो मतिलबु हिकिड़ी सुठे क्रेडिबल मीडिया हाउस वांगुरु बैरिस्टर गौहर चयो त न ऑथेंटिक ख़बर ॿुधाइजे, हीउ बैरिस्टर गौहर खे बि 4-5 ॾींहं लॻी विया ॿुधाइण में त एक्चुअल अंग केतिरो आहे, जॾहिं की पाण उते शायदि मौजूदु बि न हो, अलाए हो पाण न पुछी सघो, पाण तॾहिं ते ई कोन हो, न पुछी सघियो। सो पर सरकार चए थी त न 12 बि न मूं आहे, हिकु बि न मूं आहे, अगरि साबिती न खणी अचो। हाणे बैरिस्टर गौहर हिकिड़ो वकील माण्हू आहे, मुंहिंजे ख़्याल त हुनखे अगरि हू चए थो त 12 जी तस्दीक थो करे त 12 माण्हू हुते मारिजी विया, त पोइ हुनखे खपे त हू सभु साबितियूं ऐं सभु शयूं, छाकाणि त माण्हू मूं आहिनि त ज़रूरु लाश आई हूंदी, लाश आई आहे किथे दफ़नाई वई हूंदी या मिसिंग थी वियो हूंदो। अगरि लाश मिसिंग आहिनि त पोइ त हिकिड़ी क्वेश्चन मार्क अची वञे थो, पर पोइ फैमिलीज़ खे त ज़ाहिर अंदाज़ो रहंदो न त असां त उहो मूं चयो न। पर जेको मार्जन जी ॻाल्हि आहे उहो बहरहाल हिकिड़ी लिकी नथी सघिजे, खून फिर खून है टपकेगा त भला 12 मुआ या 2 मुआ, दैट मीन्स के फायरिंग थी आहे। यस, ऐं अगरि हू लॉ एनफोर्सिंग एजेंसीज़ कई आहे त उहो त साबित थी सघे थो। सो हाणे ॻाल्हि वञी हिते पहुती आहे त मूंखे सम्झ न आयो, जेका ॿी ॻाल्हि हीअ त ठीकु थी वियो, मतिलबु हाणे जेके बि PTI जा वर्कर या सोशल मीडिया ते माण्हू ॻाल्हाइनि था हिते थो थिए हुते थो थिए, उहो हाणे थधि कनि, छाकाणि त हुननि जो पार्टी जो प्रेसिडेंट आहे, चेयरमैन आहे न हींअर बैरिस्टर गौहर, त उहो जॾहिं पाण चए थो 12 खां वधीक न मूं आहिनि, त हिननि हीअ पोइ छो कीअं चवंदा वधीक मूं आहिनि। लेकिन हू चए थो त असांखे त डी चौक ते बि न वञिणो हो, यस, असांखे संजानी अलाए किथे तरसणो हो, जेका शुरू खां ॻाल्हियूं हलनि थियूं। माना पोइ अगरि बुशरा बीबी वठी आई डी चौक ते सॼे मामले खे, त दैट मीन्स की ही पार्टी पॉलिसी न हुई ऐं इहा ई ॻाल्हि ख़ान खे बि अंदरि ॿुधाए अची पोइ बैरिस्टर गौहर ॿाहिरि करे पियो। हाणे इन सॼी ॻाल्हि मां मतिलबु छा थो निकिरे? हा पोइ ठीकु आहे, उन ते पहुचूं था नेशनल असेंबली ऐं सेनेट वारी ॻाल्हि ते, लेकिन हिन वक़्तु मतिलबु छा थो निकिरे त जेको पार्टी जे अंदरि प्रो बुशरा बीबी ऐं एंटी बुशरा बीबी आहिनि, बकौल उहो जेको वावडा तव्हांजो फेवरेट आहे, बकौल हुनजे त प्रो फैज़ ऐं एंटी फैज़ लॉबीज़ जेके PTI जे अंदरि आहिनि, फैज़ हमीद साफ़ करिणो आहे, मतिलबु हू त चए थो फैज़ हमीद खां साफ़ु करिणो आहे PTI खे, त मतिलबु हिकिड़ी लॉबी फैज़ हमीद जी हक़ में आहे, हिकिड़ी एंटी फैज़ हमीद आहे। त पोइ बुशरा बीबी, हाणे ख़बर न आहे त ॻाल्हि साॻी आहे न आहे, लेकिन बहरहाल चलो हुन फैज़ हमीद जी ॻाल्हि जी पाण ख़बर न आहे, पाण चऊं त PTI जे अंदरि हिकिड़ी प्रो बुशरा बीबी लॉबी आहे, हिकिड़ी एंटी बुशरा बीबी लॉबी आहे। त महसूसु इहो थिए थो त बैरिस्टर गौहर जेको आहे हू को प्रो बुशरा बीबी न आहे, छाकाणि त अच्छा पोइ सिर्फ़ु उहो न, कल्ह अली अहमद ख़ान तमामु हुनजो तमामु सीनियर ऐं कमिटेड
अॻुवाण आहे वर्कर आहे जेको चओ सुठो ख़ान सां लॉयल बीहंदो आहे। हुन हिकिड़ी वीडियो ऑडियो पाण ॻाल्हायो, पोइ अलाए पाण लीक कई कंहिं ॿिए लीक कई, पची त हा मूं बराबरि चयो आहे त बाबा ही मुरुसी सियासत PTI में न थियणु खपे। बुशरा बीबी साहिबु छो ऑर्डर ॾिनो आहे, हलीमा ख़ान साहिब छो हुकुम, भेणूं छो चवनि, ज़ाल छो चए, असीं मुरुसी सियासत पार्टी त कोन्हे। त मतिलबु ही क्लियरली हाणे ॻाल्हि चिटी थी वई त प्रो बुशरा बीबी ऐं एंटी बुशरा बीबी लॉबीज़ आहिनि। अच्छा, इहो बुक अजीब ॻाल्हि न आहे। जेके बि सियासी पार्टियूं असां वटि मुरुसी सियासत जिन्हनि में थिए थी, ॿियूं जेकी आहिनि पाकिस्तान में, उन्हनि में बि थींदो आहे त हेठि घर भातियुनि जे केरु हक़ में हूंदो आहे, कुझु माण्हू घर भातियुनि जे ख़िलाफ़ु हूंदा आहिनि। मिसाल पाण नवाज़ लीग में ॾिठो न, चौधरी निसार चयो त मां हिन खां कोन डिक्टेशन वठंदुसि मरियम नवाज़ खां, शायदि ख़ाकान अब्बासी बि इहो चयो त बाबा ही नंढड़ी कलोकी पर हा हिन खां त ईअं थींदो आहे। प्रो फैमिली हूंदा आहिनि, हिकिड़ा एंटी फैमिली हूंदा आहिनि। लेकिन तव्हां ॾिसो त बुशरा साहिबा बि काफ़ी हुन वाक़े खां पोइ बिल्कुलु लो की में हली वई आहे, लो प्रोफाइल में हली वई आहे। त मूंखे सम्झ न आयो, हाणे ॿ सबब थी सघनि था। हिकिड़ो त जेको बि हुनखे अगरि हू पाण पंहिंजे दिमाग़ सां कमु करे रही, जेको छाकाणि ओचितो हुन पहिरियों दफ़ो हिकिड़ो वीडियो पैगाम ॾिनो जंहिंमें वेठे वेठे हुन सऊदी अरब खे इंगेज करे छॾियो हो, कॉन्ट्रोवर्सी क्रिएट करे छॾी न हुन महिल, यानी एट द ईव ऑफ दैट धरना, ॿिए ॾींहं ते धरणे जी राति ते हुन उहो सऊदी अरब जी कॉन्ट्रोवर्शियल बयानु ॾेई छॾियो, जो वीडियो बयानु पहिरियों ॾिनई ऐं पहिरें में एॾी वॾी कॉन्ट्रोवर्सी खोले छॾियईं, तकरार खोले छॾियईं, जंहिंजो इमरान खे को फ़ाइदो त न थियो हूंदो। पोइ अगरि मुबैना तौर ते पोइ हुते वेही, पोइ मुबैना तौर ते अगरि हुन डी चौक जो फ़ैसिलो बुशरा साहिबा जो आहे, जेको हुन चयो त मां हुनजो फ़ैसिलो आहे, उते बीह चई त मां आख़िरी वक़्त तक खड़ी रहूंगी, ज़ाहिर गोलियुनि जे साम्हूं केरु थो बीह सघे। त ॻाल्हि इहा आहे त अगरि हू पंहिंजे दिमाग़ सां कमु करे रही हुयूं मोहतरमा, त पोइ सम्झिबो त ज़ाहिर आहे त हिकिड़ी सियासी नातजुर्बेकारी जी ही सभु वजह सां थियो। ऐं अगरि बुशरा साहिबा खे बि पोयां खां केरु गाइड करे पियो, छाकाणि मुड़ुस त नथो करे सघे, हू त जेल में आहे, कम्युनिकेशन त न हूंदी। हुन महिल बि मूं सुवालु उथारियो पियो त बुशरा बीबी खे अॾियाला मां लम्हा ॿ बना लम्हा केरु पियो इंस्ट्रक्शन ख़ान जी पहुचाए। त दैट मीन्स के हाणे ही रिफ्ट वधंदो। ऐं गौहर बैरिस्टर गौहर जो अॼु इमरान सां मुलाक़ात खां पोइ ही जेके बि बयानात हुन ॾिना आहिनि, यानी ॿिए लफ़्ज़नि में हू पंहिंजे लीडर खे एतमाद में वठी आयो आहे, ही बयानु ॾिनो अथसि त माना ख़ान ऐं जेको बयानु कंहिं हद ताईं बुशरा साहिबा जे ख़िलाफ़ु वञे थो, त डी चौक ते जो वञण जो फ़ैसिलो न हो, त पोइ यानी ख़ान छा हिकिड़ी कंसेंट ॾिनी आहे, राज़पो ज़ाहिर कयो आहे त भले ही बयानु ॾियो, जेको ज़ाहिर एॾो ॿार त न आहे न ख़ान, हू सम्झंदो हूंदो त हिन बयान जो मनफ़ी असरु बुशरा साहिबा ते वेंदो। त अगरि त छा ख़ान साहिब बि हाणे चाहे थो त बसि हाणे जेके हुनजी घरवारी या सिस्टर सियासत कनि पियूं, थदियूं थियनि, हाणे पार्टी खे पार्टी वांगुरु हलाइजे। जी हा, कॉलर नज़ाकत इरफान अली सीलो शहदाद कोट मां। जी सीलो साहब, छा चवणु चाहींदा? वखा पहिरीं अलीका साहिब खे मुंहिंजो सलाम क़बूल पए। मुंहिंजो बि ज़ाहिर सुवाल इन ई इशू सां रिलेटेड हो त अॼु बैरिस्टर गौहर अली ख़ान जंहिं तरीक़े सां मुलाक़ात कई ख़ान साहिब सां, त लॻे ईअं थो त मामला कुझु बर्फ़ जेका आहे पिघलजणु शुरू थी वई आहे। ऐं होॾां ॾिसो तव्हां त उन जेको आहे हूअं जेको आहे PTI वारा दावा पिया कनि 150 खां 200 माण्हू डी चौक ते शहीद कया विया आहिनि, पर हीअ थो चए न 20-22 माण्हू जेको आहे सो शहीद थिया आहिनि। मतिलबु पंहिंजी जेका आहे सोशल मीडिया टीम खे उहो ग़लति करार ॾिए पियो। ऐं ॿियो सर बुशरा बीबी जेका आहे हुनजी वाइफ आहे, उनजे ख़िलाफ़ु हुन बयानु ॾिनो आहे। मतिलबु ॿिन्ही पासे खां हाणे आहिस्ता आहिस्ता बर्फ़ जेका आहे पिघलजणु शुरू थी वई आहे। छा इहा उमेद करे सघिजे थी त कुझु महीननि जे अंदरि या कुझु जेको आहे सो ॾींहंनि जे अंदरि का मुस्बत तब्दीली सियासत जे अंदरि ऐं ॻाल्हियुनि जे वसीले के मामला हल थी सघनि? ख़ान साहिब खां इहे सवाल। ठीकु साईं, ॿिए बि कॉल आहिनि। अख्तर मैसर पीरगोड़ मां। जी मैसर साहब, छा चवणु चाहींदा? साईं काज़ी साहिब, मां पहिरियों त फयाज़ साहिब खे एकता जूं मुबारकूं हुजनि। उन खां पोइ छो त इहा शुरूआति काज़ी साहिब खे क्रेडिट काज़ी साहिब ॾेई वञे थो असांजे एकता जो।
उन खां पोइ इहा आहे त बैरिस्टर गोहर जो जेको प्रेस रिलीज़ थी आहे त बैरिस्टर गोहर ख़ान साहब सां मिली ॿाहिरि अची पहिरियां ई इहा लाताल की बाबा त जेके बि माण्हू चवनि था त बाबा लाशूं किरियूं आहिनि हे असांजा कारकुननि पार्टी अॻुवाणनि खे माना लतीफ़ खोसे खां वठी सभिनी जो मुंहुं लाहे छॾी त बाबा कूड़ियूं अफ़वाऊं हलो। ऐं उन खां पोइ ख़ान साहब खे ॾाढो जल्दी जेको आहे सो पार्लियामानी सियासत ॾाढो ॾाढो जल्दी यादगिरो अची वियो आहे त हाणे बाबा क़ौमी असैम्बली सेनेट इजलास घुरायो ऐं उते जेको आहे सो मसइलो खणो। ज़ाहिर आहे इहो को करछमो हिकिड़े थोरे आराम सां न थियो हूंदो। जेल में ख़ान साहब हिन एहतिजाज खां पोइ जेल में ख़ान साहब जे लाइ बि तकलीफ़ूं वधी वयूं हूंदियूं ऐं असुलु फॉर्म इहो ई आहे। ऐं बैरिस्टर गोहर बहितरीनु माण्हू आहे पर उन खां त पुछां अली मोहम्मद ख़ान जेको हिननि जो पार्टी जो अॻुवाण आहे उन वरी पंहिंजे हिसाब सां ॿुधाईंदो त असांखे चाइना गेट ते हुकुम हुयो त हिते एहतिजाज कयो ऐं ख़ान जीअं हुकूमत असां सां ॻाल्हियूं करे विधव था तव्हां चयो त असां हुकूमत सां ॻाल्हियूं कंदासीं हुन जंहिंसां जंहिं वटि पावर आहे त हुननि सां हाणे इहे सभु शयूं ख़ान साहब जूं वरी साॻियो ई ख़ान साहब यू टर्न वठणु साॻियो सिलसिलो 2028 में जेकॾहिं इलेक्शन थी त छा ख़ान साहब जेकॾहिं अहिड़ियुनि पॉलिसियुनि ते हले त ख़ान साहब नज़र ईंदो? ठीकु आहे साईं 2028 ताईं ॻाल्हि वेंदी अगरि निकिरी आयो। जी सीडरो साहब बिल्कुलु जेको पहिरीं साईं सीडरो साहब फ़ोन कयो साईं उन ते डिस्कस कयूं पिया त ज़ाहिर ई ॻाल्हियूं ख़ान साहब मतिलबु बैरिस्टर गोहर ख़ान साहब सां मुलाक़ात खां पोइ कयूं आहिनि लिहाज़ मतिलबु ज़ाहिर इहो थिए थो त हू एतमाद में वठी आयो आहे ऐं पोइ ई ॻाल्हायो अथसि जेको ज़ाहिर आहे बुशरा साहिब जे हक़ में त नथियूं वञनि। साईं चयो त फलाणे फलाणे जो मुंहुं लही वियो हूंदो छाकाणि त मैसर साहिबु चयो त हू एतिरा मतिलबु जेको चवनि पिया त हेतिरा माण्हू मूं आहे हिननि चयो त 12 मूं आहिनि। हाणे 12 हिनजे पोयां लिखो सिर्फ़ु 12 यस बसि सिर्फ़ु 12 बेदा हुआ, गाजरूं हुयूं जेके कटिजी वयूं, मूरियूं हुयूं जेके कटिजी वयूं, 12 दुंबा हुआ जेके ज़िबा थी विया। इहो नॉर्मलाइज़ छो थो थिए त सिर्फ़ु 12 सिर्फ़ु छा थींदो आहे 12 अगरि 12 बि आहे यस एग्ज़ैक्टली जी हथियार हलियो आहे फायर थिया आहिनि छो सो तकरार 26 तारीख़ ते डी चौक ते छा थियो स्टिल यस persists and continues because सरकार चए थी हिकिड़ो माण्हू बि न मुओ आहे यस मनी हू चवनि था 12 मुओ आहिनि। BBC ऐं ही जेके आलमी इदारा आहिनि हिननि जी रिपोर्टनि ते पाण वञूं नथा हू त 23 खां समथिंग कोट था कनि ऐं उन ज़ख़्मी बेताशा चवनि था पाण हुते नथा वञूं। हीअं त जेको 2 धुरियूं आहिनि सिधियूं धुरियूं आहिनि छाकाणि त असांजे मुल्क में मीडिया केतिरो आहे केतिरो न आहे उन बहस नथा कयूं। 2 स्ट्रेट धुरियूं आहिनि सरकार ऐं PTI चए थो हुन जा 12 माण्हू मुओ आहिनि सिर्फ़ु सरकार चए थी 0 मुओ आहे। हाणे मैसर साहिबु तव्हांजी मर्ज़ी आहे हिकिड़े खे मञी वठो ॿिए खे मञी वठो मुंहुं त तॾहिं लहे जो बैरिस्टर गोहर चए ते वाक़ई में 0 माण्हू मुओ आहिनि त पोइ थियो यू टर्न। यस यस 12 माण्हू घटि थींदा आहिनि छा? एग्ज़ैक्टली हिकिड़ो माण्हू हिकिड़ी इंसानी जान घटि थींदी आहे छा? ऐं उहो बि जेके अगरि तव्हां मञी वठो था त प्रोटेस्टर्स ते फायर कयो आहे तव्हां एहतिजाज कंदड़ खे अगरि लाइव बुलेट्स यूज़ थियूं आहिनि अगरि माण्हू मुओ आहिनि ऐं अगरि चवां पियो छाकाणि मूंखे ख़बर न आहे हाणे त टास्क फोर्स ठही वई आहे इनिशिएटिव हा न उहो ॿी शइ आहे। अच्छा त अगरि माण्हू मुओ आहिनि हू 12 चए थो ऐं चए थो 2 बि मुओ आहिनि त मुंहुं त पोइ ॿियनि जा लही वेंदा अगरि इहो साबित थी वियो त। बाक़ी तव्हां चयो त हाणे पार्लिमानी सियासत हुनखे यादि आई आहे ॾिसो पॉलिटिकल माण्हू आहे ऐं हू पंहिंजा सॼा ऑप्शन्स इस्तेमालु कंदो। हिकिड़ो फोरम त बहरहाल पार्लियामेंट बि आहे न जहिड़ो बि आहे हुन सां जेको बि थिए थो मूंखे नथो लॻे त हुन सां कुझु हासिलु थी वेंदो। हिकिड़ो प्लेटफॉर्म आहे हिकिड़ो वधीक गोड़ थींदो वरी हिन ॻाल्हि खे जहिड़ो रखिबो हिन ॻाल्हि खे PTI जहिड़ो रखणु चाहे थी पॉलिटिकल मूव आहिनि में ईअं न आहे त वॾो कुझु हड़ हासिलु थी वेंदो। पर जेका तव्हां ॿी ॻाल्हि कई त 28 जे इलेक्शन में 2028 में छा थींदो सही 2028 ते वैसे मूंखे त ॻणती कोन्हे तव्हां बि चयो 2028 दिल्ली दूरस्त ॾाढो परे आहे दिल्ली दूरस्त 24 ताईं हलंदो छा किसो। ऐं ॿी ॻाल्हि त अगरि ख़ान
आहे तव्हां ऐं हू इहे जीअं बीठल आहे पंहिंजी ॻाल्हि ते जीअं बि आहे जीअं बि आहे जी ज़ाहिरी तरह त 28 ने ऐं 32 ताईं बि अगरि हूंदो जंहिं ॾींहुं निकिरंदो उन में साहिबु तव्हां बि हिते आऊं बि हिते मुंहिंजी ख़्वाहिश न आहे या आऊं ईअं जे चइबो आहे न शर्त लॻाइबी आहे बाबा हे बल पहलवान जेको हाणे बल पहलवान जो माइट न हूंदो आहे तव्हां बि हिते आऊं बि हिते तव्हांजो सियासी तजुर्बो हूंदो तव्हां बि माशाल्लाह लॻो था की पॉलिटिकल उन सां एंगलिंग सां ॾिसो था शयुनि खे आऊं त हिकिड़ी मूं बि जर्नलिज़म कई आहे मूं फोर्सिस उभरंदे बि ॾिठियूं आहिनि मूं फोर्सिस खे पॉलिटिकल फोर्सिस खे वेहंदे बि ॾिठो आहे अवाम में बेनतहा मक़बूलियतूं बि ॾिठियूं आहिनि फोर्सिस पॉलिटिकल फोर्सिस जी ऐं हुननि खे ज़मीन ते वेहंदे बि ॾिठो आहे मुंहिंजो ख़्यालु आहे त न अगरि हीअं रहियो ऐं ज़ाहिर हिन में इंसान जो हुजणु ऐं हू सभु फैक्टर्स ॿिया फैक्टर्स ऑफकोर्स रिमेनिंग ऑल अदर फैक्टर्स कॉन्स्टेंट जीअं फिज़िक्स में चइबो आहे हीअं छॾियोसि त ख़बर पइजी वेंदी त छा आहे छा न बाक़ी हू जेको अॻु में साईं फ़ोन कयो छा नालो हुओसि सीलो साहब साहिबु त को उमेदु आहे त को बर्फ़ पग साईं ॾिसो ॻाल्हि इहा आहे त ख़ान खे ज़ाहिरी तरह हूअं ज़ाहिरी तरह त अॼु बि 7-8 केसनि 7 केसिस में वरी गिरफ़्तारी शो करे छॾींदी माना हिन खे 2-3 महीना त ज़मानतूं थियण लाइ 15 ॾींहंनि में थी वेंदियूं आहिनि पर न थींदियूं त सो हेठि कोर्टनि मां रिजेक्ट थींदियूं वरी मथे कोर्टनि में वेंदो फ़िलहालु त हुनखे बि डिघी सुनवाई लॻी वई लेकिन 2 मामला थींदा त ख़ान जी रिलीज़ अॼु बि थी सघे थी मिसाल मुंहिंजो ख़्यालु थींदी कोन पर मिसाल चवां थो ख़ान अॼु मनी वठे जेका हुनखां फरमाइश थी रही आहे सम्झां सुभाणे छुटी वेंदो यस कहिड़ो मसइलो आहे अॼु मनी वठे जीअं फरमाइश आहे उहा फरमाइश मनी वठे ख़ान त रिलीज़ थी वेंदो जी ॿी इहो आहे त ट्रम्प फ़ोन अची वाक़ई में पेर ॿधी खोले बीह रहे त हिनखे छॾाइणो आहे त पोइ सुभाणे न त परी या चई कुझु माण्हुनि जो ख़्यालु आहे त उहो अॼु न छुटी वञे सो 2 फैक्टर्स आहिनि बाक़ी हाणे ख़ुदा ख़बर आफ्ताब महर नवाब शर्मा जी महर साहब चाहे चाहींदा पर असां चवंदासीं साईं खां सवाल इहो कंदासीं त बैरिस्टर गौर हुजे या पार्टी PTI को बि नंढे खां वठी वॾे ताईं नुमाइंदो हुजे सर ठीकु आहे सर उहो जंहिं मां थी अचे थो ख़ान साहिब सां हर हिकु माण्हू अचे थो मिली उहो पंहिंजी गुफ़्तगू करे थो त ख़ान साहिब अॼु हीअं चयो आहे ख़ान साहिब हीअं चयो आहे त जेके ख़ान साहिब नंढड़ा चारा करकुर आहिनि जेके मीडिया थ्रू ख़ान साहिब भले ॿुधणु था चाहिनि ऐं उहे त चवनि था बसि हीअ सेकंड ते ख़ान साहिब ॿाहिरि अचे असां मिठाई विरायूं उहे चारा परेशान थी विया आहिनि त असां कंहिंजी डायरेक्शन ॿुधूं ऐं कंहिंजी ॻाल्हि सम्झ में विहारियूं असांजे सम्झ में असां त ॾिसो न ख़ान साहिब जा पाकिस्तानी जेके बि कारकुन आहिनि उहे दीवाना आहिनि सिर्फ़ु ख़ान साहिब जा ऐं हिननि सभिनी जूं ॻाल्हियूं इन लाइ ॿुधनि था त यार हिनखे ख़ान साहिब डायरेक्शन ॾिनी हूंदी वरी जेल मां ॿियो निकिरी अचे थो चए थो यार हिनखे बि ख़ान साहिब ॾिनी हूंदी त मूंखे त जेके ई अंदरां थी अचनि था मूंखे कंहिं माण्हू जी पई त अंदरां थी वापसि था अचनि हर माण्हू ॻाल्हि थो करे को हिकिड़ो अहिड़ो ईमानदार माण्हू वञे जेको सिधी ख़ान साहिब खे ॻाल्हि ॿुधाए अंदरि तव्हांजे कारकुन सॼा पाकिस्तान में ही मामला हलनि पिया ऐं ही मामला जेके आहिनि क़ौमी असेंबली में सेनेट में मसइला हल थी सघनि था मां पाण PTI सां तालुक रखां थो बाक़ी अंदरि वञी हिकिड़ी ॻाल्हि था कनि ख़ान साहिब सां ॿुधाईंदा ॿाहिरि अची ॿियूं था ॻाल्हियूं ॿुधाइनि ठीकु आहे साईं ॿी कॉल सफ़ा हुसैन लगारी हैदराबाद मां जी लगारी साहब छा चवणु चाहींदा अस्सलाम साईं यासिर साहब ऐं साईं हरीकात साहब साईं सभ खां पहिरीं तव्हांखे करोड़ क़िस्म जी एकता ॾींहुं हो या ईद हुई हुन जूं वाधायूं ख़ासि करे अली साहब खे ऐं तव्हांखे बि ऐं सॼी सिंध खे बि छो जो साईं अली काज़ी साहब बि हिन जा पाइनियर आहिनि ऐं सभ खां वॾी मुबारक हुनखे हुजे साईं मुंहिंजो क्वेश्चन इहो आहे त नवाज़ शहबाज़ शरीफ़ प्रेसिडेंट जेको आहे प्राइम मिनिस्टर सां वरी ॿुधायो आहे त 4.9 थी वई आहे महांगाई त मूंखे त ग्राउंड ते नज़र अचे ई कान थी या काज़ी साहब खां सवाल मुंहिंजे हिकिड़ो इहो हूंदो साईं ॿुधाइनि थी किथे एॾी 4.9 असांखे कुझु नज़र नथो अचे ऐं चवनि पिया त इंट्रस्ट रेट जेको आहे सो घटि थींदो हुन सां वॾी ख़ुशहाली अची वेंदी जॾहिं तव्हां ऐं असां मासिस में वञूं था ईटेबल आइटम्स आहिनि कुझु बि शइ आहे तव्हां वञी ॾिसो त उन जा रेट डे बाय डे ख़ासि करे मेडिसन आहे या छा बि आहे तव्हां भले तव्हां तव्हां ॾिसंदा हूंदव हिकिड़ी ॻाल्हि थी आहे ऐं ॿियो हिन खां अलावा जेको आहे त हीअ जेको हाणे हिकिड़ी इंटरनेट वारो जेको मसइलो पियो हले ॾाढो तमामु घणो मुल्क में ऐं अॼु जेको हिकिड़ो ख़बरूं हलनि पियूं त 3 अरब रुपए जो डेली जो नुक़सानु आहे
3 बिलियन रुपीज़ डेली जो नुक़सानु आहे ऐं जेका हिन सां इंडस्ट्री वाबस्ता आहे त इहो मुल्क केॾा पियो वञे जॾहिं त हुकूमत चए पई त असां हीअं करे छॾियो हू करे छॾियो जॾहिं त रिकवरी बि कान थी आहे हींअर इनकम टैक्स घटि थी आहे जेका FPR वारनि ॿुधायो आहे जेको हुनजो टारगेट हुन खां घटि थी आहे त इहे सभु शयूं आहिनि ऐं जॾहिं असां ख़बर पए पई ऐं मीडिया रिपोर्ट्स बि आहिनि त 2017 में वरी पाकिस्तान IMF जे 25वें प्रोग्राम में वञे पियो त काइद साहब खे सवालात इहे रोशनी में महिरबानी जी मेहर साहब पाण ॿुधायो त हू PTI जा वर्कर आहिनि ऐं PTI जा वर्कर कंहिंजी ॿुधनि जेल मां हर माण्हू अचे थो पंहिंजी ख़बरूं ॿुधाए थो सही हिन ते आउं छा जवाबु ॾेई सघां थो लेकिन ॻाल्हि इहा आहे त ख़ान ई हिन बैरिस्टर गौहर खे ज़ाहिर हुनजी मर्ज़ी सां चेयरमैन थियल आहे सो उन ज़ाहिर हुनजी मर्ज़ी सां ई बयानु ॾींदो हूंदो आउं सम्झां थो त हिन सां जेके बि PTI जा सपोर्टर या वर्कर हूंदा उनजी सिहत ते कहिड़ो असरु पए थो कहिड़ो को सुभाणे इनकलाब अचण वारो आहे जो कंहिंजी ॿुधनि कंहिंजी न ॿुधनि तव्हां साईं शायदि नवाब शाह में फ़ोन कयो अलाए किथां फ़ोन कयो साईं नवाब शाह सही छा हिन ॻाल्हि जो को जवाबु न आहे तव्हां कंहिंजी ॿुधो मूंखे छाकाणि त आऊं हिन में को धड़ाबंदी बि आहे ज़ाहिर आहे नज़र अचे थी PTI में तव्हांखे कंहिंजी ॿुधणी आहे जेका तव्हांखे दिलि करे हुनजी ॿुधी वठो साईं मूंखे ख़बर न आहे कंहिंजी ॿुधणु खपे लेकिन अगरि हिनखे थोरी सहूलियत ॾींदा त वरी साफ़ ई अंदरि वेंदा आहिनि जॾहिं सुनवाई ते काफ़ी ॾींहं थिया कोन विया आहिनि साफ़ी हू वेंदा ख़ान जी वाता ॿुधी वठिजो हू छा थो चए पोइ उन ते ॾिसी वठिजो तव्हां लॻाई साहब 4.9 हा 4.9 थी वई आहे महांगाई ऐं अॼु ऐलान थियो आहे अॼु ऐलान थियो ऐं कल्ह ऐलान थियो त 2.25 रुपया पेट्रोल महांगो थी वियो आहे ऐं 3.5 रुपया डीज़ल महांगो थी वियो आहे लीटर ते कीअं मुमकिन आहे हाउ इज़ इट पॉसिबल पेट्रोल जीअं ई 2.25 रुपया वधियो आहे त पब्लिक ट्रांसपोर्ट एवरीथिंग गुड्स ट्रांसपोर्ट एवरीथिंग विल गो अप अगरि डीज़ल वधियो आहे ऐं पेट्रोल वधियो आहे त डीज़ल वधियो आहे त ज़ाहिर तव्हांजी जेके बि तव्हां चओ था भाॼियूं महांगियूं थियूं आहिनि सभु जेके बि इवन मेडिसिन बि फैक्ट्रियुनि मां आख़िर के ट्रांसपोर्ट जे ज़रिए मेडिकल स्टोर्स ताईं पहुचनि थियूं न एवरीथिंग विल गो अप हीअ त ॻाल्हि ई फिज़ूल आहे हाणे जेके ॾिसो न हिन खे हू ही नंबर्स जी जगलरी आहे हीअं तव्हां उछलायो ही नंबर पोइ हिनखे हीअं करे ॾिसो पोइ तव्हां पोएं साल जे ही महीने जो ही ॾींहं जो हिन कलाक जो रेट ॾिसो पोइ अॼु ॾिसो हिन में पाण पुॼी नथा सघूं लॻारी साहिबु पाण त हिकिड़ा आम माण्हू आहियूं पाण खे नज़र अचे थो त महांगाई साईं चोट ते आहे भाॼियूं महांगियूं दवाऊं महांगियूं हर शइ पेट्रोल महांगो सवारी ट्रांसपोर्ट महांगी ॿार स्कूल जी फीस महांगियूं इलाज महांगो यू नेम इट वही ॻाल्हि आहे न ऑन वॉट बेसिस महांगाई घटि थी आहे बेसिस त का हुजे गवर्नमेंट जी न बेसिस त साईं तव्हांखे ॿुधाए छॾींदा इहो पुछण जी कोशिशि न स्टॉक मार्केट ॿुधाईंदा न हू पोएं साल जे हिन महीने में हीअं थियो त ॾिसो हिन महीने में हीअं थियो हिन ख़फ़े में न पओ छाकाणि त हिन ख़फ़े भले तव्हां पवणु चाहियो भले पइजी वञो पुछो तव्हांखे जवाबु फस्ट क्लास ॾींदा फस्ट क्लास जो मतिलबु एॾो मुंझायल जवाबु हूंदो तव्हां मथे ते हथु रखी थो त हा ॻाल्हि त सही थो करे पर ॾिसो न सिंपल ॻाल्हि इहा आहे त आऊं हुजां तव्हां हुजो लॻारी साहिबु हैदराबाद में हुजे अलिफ हुजे ॿिए हुजे लाइफस्टाइल ते अगरि को हू हेठि जॾहिं बाज़ार में वञे थो या महीने जे आख़िर में ॾिसो ही किथे हुई जॾहिं ही सरकार आई त 19% हुई 22% महांगाई किथे हुई जिथां ही आस्ते आस्ते गेले हिनखे 4.5% 5% 30 खां ॿ वली वई अलाए 30% हा 30 अॼु तक़रीबन 4.9 माना 5% ते महांगाई यानी 25% महांगाई अगरि 20% महांगाई घटि थी आहे त हींअर का हाउस वाइफ जेको घर जो ख़र्चु हलाए थी या को मर्द हलाए थो जंहिंजी तव्हां उनखां पुछो त बाबा तव्हांजे घर जे बजट में तव्हांखे को 20% जी बचत थियणु शुरू थी आहे हा बिल्कुलु पोइ त सही आहे अच्छा को तव्हां पंहिंजी का इज़ाफ़ी ख़र्चु वधायो आहे चाहे न ख़र्चु बि न वधायो आहे त पोइ जी असां तव्हां बि घर में वञूं था त जवाबु ॾियणो पए थो न त ॻाल्हि इहा आहे त पोइ आख़िर ही सस्ताई थी किथे जंहिंजो असरु असां ताईं त आयो कोन अंगरनि अख हुन में अची वियो आहे न किताबनि में अची वियो आहे बसि हुन वटि अची वियो आहे न लेकिन थी त कोन्हे न त तव्हांखे मूंखे बि त महसूसु थिए न कॉलोनी सां गॾु मीर एजाज़ टालपुर टंडो ॾियणो हूंदो आहे जी टालपुर साहिबु छा चवणु चाहींदा तव्हांखे कायद साहिब सलाम कायद साहिब तव्हांखे एकता जो ॾियारो मुबारक हुजे तव्हां ॾियारे जा मौजूदु आहियो
ऐं इहो ॾियारो सिर्फ़ु अजरक पाइण टोपी पाइण सां मसइलो हल कोन थो थिए, हिकिड़ो उत्साह मिले थो, हिकिड़ी हिमत अचे थी, हिकिड़ो कॉन्फिडेंस बिल्ड थिए थो त असां एतिरा सारा आहियूं, हिकिड़े रंग में रंगियूं था, हिकिड़े क़िस्म जो अहसासु बरतरी बि महसूसु थिए थो असांखे, असां ख़ौफ़ मां निकिरूं था। इहो हिकिड़ो वॾो तव्हांजी कंट्रीब्यूशन आहे सिंध जे हिसाब सां, तव्हांखे लख लख मुबारक हुजनि। ॿियो कहजो बि इहो दोस्त ॿुधूं पिया सिंधी में पाक डुबरे माल ते ॿ गायूं खयूं। हाणे हू हिकिड़ो माण्हू फाथो पियो आहे, पोइ हाणे सभु ग़लतियूं हुनजे खाते में आहिनि, पोइ सरजान टाम ते वञनि हा, या हुते डी चौक ते वञनि हा, बुशरा न निकिरिया, गंजापुर न निकिरिया, या हू निकितो हू छो निकितो, हाणे सभु ग़लतियूं हुनजे खाते में, छाकाणि हू फाथो पियो आहे। ॻाल्हि इहा आहे साईं, माण्हू को बि सियासी लीडर को रेसलर कोन हूंदो आहे रिंग में, या बॉक्सर कोन हूंदो आहे मारे विझे, हुनजा फॉलोअर हुन सां केतिरो कमिटेड आहिनि उन ते डिपेंड करे थो। विड़िया सभु आहिनि, भुटो साहिबु विड़ियो, माण्हू कोन निकिता, फाथी चढ़ी वियो, झुकियो कोन। मियां नवाज़ शरीफ़ निकितो, माण्हू वोट ॾिना 2/3 हो, पर माण्हू हुन सां विड़ियो कोन, इन करे उहो मुआइदो करे भॼी वञो। हाणे इमरान ख़ान बि विड़े पियो, फ़िलहालु त आहे ईअं, पर माण्हू न निकिरंदा, हुन में हुनजो ॾोह कोन्हे, ॾिसो न हू पंहिंजी जाइ ते अञा ताईं बीठो आहे। हाणे माण्हू वोट त ॾिए थो, पर वोट जो मिज़ाज सम्झण वारो असांजो साईं आहे कान, जमहूरी मिज़ाज ई कोन्हे हुनजो, न त 45 47 जो हो ई कोन, हुनखे वोट मिलिया हुआ, हुनखे पावर ॾेई छॾंदा। हाणे इहो वोट सां माण्हू हुनखे कोन पावर ॾींदा, हाणे साम्हूं विड़णो पवंदो। हाणे उहो जॾहिं माण्हू विड़नि, हाणे या त हीअ सरेंडर करे या सज़ा खाए, ॿ ॻाल्हियूं आहिनि साईं। बाक़ी मां हाणे ग़लतियूं सभु मुंहिंजे खाते में विझां, हाणे इहा बेवाज ॿियो वीचारो ॿधो पियो आहे, अंदरि पियो आहे, हुन केरु मिले थो उहो ॿाहिरि छा थो अचो चवे, इहो बि रिलायबल त कान्हे ॻाल्हि। सो बहरहाल इहो तव्हांखे वरी बि एकता मुबारक हुजे, महिरबानी साईं। ठीकु आहे साईं। जी साईं, पहिरीं मैसर साहिबु खैरपुर मां, पोइ साईं बि लगारी साहिबु हैदराबाद मां, मीर साहिबु, साईं तव्हां सभिनी खे एकता जो ॾियारो बिल्कुलु मुबारक हुजे। सिंध जे माण्हुनि जो ॾियारो आहे, तव्हांजो बि आहे, मुंहिंजो बि आहे, ऐं सभिनी खे मुबारक हुजे। ऐं असां हिकु दफ़ो वरी ख़ैर आफ़ियत सां प्यार मोहब्बत जो इज़हार कयो। वेरी गुड, मुबारक हुजे। मीर साहिबु पहिरीं त कंहिं न, अच्छा मीर साहिबु ॻाल्हि हाणे ठीकु आहे, अकेलो हा अंदरि आहे, ऐं पोइ उहे सभु ॻाल्हियूं त ठीकु आहे, उहो त तव्हांजी हिकिड़ी हुई, उन ते कॉमेंट हो। लेकिन जेका तव्हां ॻाल्हि कई त या त हेठि मथे थी वेंदो या सरेंडर करे छॾींदो, पॉलिटिक्स आहे सर, पॉलिटिक्स में विच में बि शयूं थींदियूं आहिनि। मां बार बार चवां थो, ही कोई इनकलाब जी ॻाल्हि न पई थिए, ही पॉलिटिक्स आहे। सिर्फ़ु ख़ान जेको आहे, ऐं हर माण्हू मतिलबु ZAB, नवाज़ शरीफ़, आई वुड नॉट, मतिलबु मां हुनजो क्रेडिट हुनखां न खसंदुसि, हुननि स्टेटस को सां वञी टकरायो। हाणे स्टेटस को सां टकराइण जो मतिलबु, इनकलाब में बि माण्हू स्टेटस को सां ई टकराईंदो आहे, पर हू चवंदो आहे त यकसर तब्दील करे छॾिजे। भुट्टो साहिब खे त ख़ैर शहीद करे छॾियूं, उनखे त को बाद में हुन सरेंडर न कयो, कॉम्प्रोमाइज़ न कयो, हुनखे आख़िरी वक़्त ताईं हो उमेदु हुई त माण्हू निकिरी ईंदा, इंटरनेशनल वर्ल्ड निकिरंदी, ज़ियाउल केतिरी हिमत न करे सघंदो। बहरहाल लेकिन माण्हू जो हिकिड़ो हुनजी जेको हुनजो बहरहाल हिकिड़ो हौसलो हो, हुन सम्झो त हुनखे तारीख़ में जहिड़ो रहणो आहे, हिकिड़ी अलॻि थी वई, डिफरेंट लेवल थी वियो, डिफरेंट सिनारियो थी वियो। कोल्ड वॉर जा ज़माना हुआ, अमेरिका, सोवियत यूनियन, ऐं हीअ सॼो ज़मानो ई ॿियो हो। नवाज़ शरीफ़ साहिबु ॻाल्हि इहा आहे त माण्हू न निकिता, लेकिन मतिलबु ठीकु आहे, पोइ हुन कॉम्प्रोमाइज़िस कया, ठीकु आहे, पॉलिटिक्स आहे न। पॉलिटिक्स में मतिलबु को ईअं सफ़ा ये या ये नहीं जो न हूंदो आहे, विच में हिकिड़ा ग्रे एरियाज़ बि हूंदा आहिनि, ब्लैक एंड वाइट न हूंदी आहे, चे गेवेरा त न हूंदो आहे न हर माण्हू। त नवाज़ शरीफ़ ऑप्टेड के भई जान आहे त जहान आहे, पोइ हिन ॻाल्हि खे वरी पुॼी पवंदासीं। लेकिन सिर्फ़ु थियण इहो खपंदो हो त हू मतिलबु पोइ वरी साॻिया कम त पाण न करे न। ख़ान बि हीउ जेको एतिरो थिए पियो, छा मूंखे केरु गारंटी ॾींदो त जंहिं स्टेटस को खे हींअर हू चैलेंज करे पियो, सुभाणे हुनजो पार्ट न थींदो, हुनजो हिसो न थींदो, हुनखे माज़ी में न पे कई, चलो माज़ी खे छॾियूं था, ॿियनि जा बि माज़ी हुआ, पोइ ॻाल्हि हाल में ॾिसजे, पर ॻाल्हि मुस्तक़बिल जी बि ॾिसजे, त घबराहट इहा थिए, मतिलबु ग़लति ॻाल्हि इहा थिए थी, घबराहट सां पाण खे छा घबराइणो आहे, लेकिन जेका ग़लति ॻाल्हि थिए थी त बाद में जंहिं शइ सां विढ़ी, जंहिं शइ खे ग़लति आहे, जेको नवाज़ लीग जा माण्हू जंहिं शइ खे वेही डिफेंड कनि पिया, इहो सूंहे थो।
जेके ॻाल्हियूं कनि पिया, जेके मामलात कनि पिया, ख्वाजा आसिफ चए थो त ख्वाजा लाश आसिफ आहिनि। जहिड़ो माण्हू ही सभु माण्हू अहिड़ा छा कंहिंजा नाला खणी छा ॻाल्हि कोट कजे। त ॻाल्हि सिर्फ़ु इहा आहे त ॾिसणो इहो आहे त ख़ान खे बि कॉम्प्रोमाइज़ त करणु खपे, फ्लैक्सिबल थियणु खपे, बिकॉज़ लेकिन इहो आहे त रिस्पेक्टेबल ख़ान शायदि मुंहिंजो जेको ख़्यालु आहे डील जा टर्म्स डिपेंड था कनि त डील जा हू जेको टर्म्स आहिनि उहो ख़ान बिल्कुलु ई बेवाजिबी शायदि मञण लाइ तयारु न पियो थिए। सो हिन हवाले सां त ज़ाहिर आहे उनजो हिकिड़ो पॉलिटिकल क्रेडिट त ठहे थो। कॉल सां गॾु आमिर अली कराची मां। जी आमिर साहब छा चवणु चाहींदा? जी थैंक यू वेरी मच यासिर साहब। जी साईं। जीअं कुझु घणियूं पहिरीं जे साईं जिन हुया लगारी साहब जिन ही वाज कीप सेइंग inflation rate has declined by many digits and now it is around 4.6%. उन सां असांखे ओवरऑल महांगाई में फ़र्क़ु छो नथो नज़र अचे त थोरो घणो ध्यानु आहे हिन हवाले सां त इन्फ्लेशन त दरअसल जेका क़ीमतुनि जी जेका वधण जी रफ़्तार हुई उन में घटिताई आई आहे ऐं इट्स अ गुड साइन त हाणे असां वटि जेके क़ीमतूं तेज़ी सां वधी रहियूं उन जी रफ़्तार बनस्बत घटि थी आहे। पर उन जे बावजूदि 2018 जो कंपेरिज़न प्राइम मिनिस्टर कनि था त उन वक़्तु जॾहिं असां ॾिसूं था उन वक़्तु डॉलर जी छा प्राइस हुई, बाक़ी कमोडिटीज़ जी छा प्राइस हुई ऐं हाणे हिन वक़्तु छा प्राइस आहे। त इहो जेको डिक्लाइन थियो आहे टुवर्ड्स 4.6% जी रफ़्तार सां हाणे कुझु घटिताईअ सां क़ीमतनि में इज़ाफ़ो थिए पियो, पर क़ीमतुनि खे घटि करण जे लाइ सरकार वटि को मैकेनिज़म कोन्हे या पोइ उन्हनि जी का विलिंगनेस कोन्हे त आम माण्हुनि खे रिलीफ ॾियनि। इन हवाले सां जेकॾहिं गवर्नमेंट ते कोई प्रेशर डेवलप थिए या उन्हनि खे इन बारे में का हाईलाइट कयो वञे त शायदि पोइ आम माण्हुनि खे कुझु रिलीफ मिली सघे। छो जो फ्यूल जी प्राइस जीअं काज़ी साहब ने चयो हीअं रिसेंटली ॿुधाई हुई त डेफिनेटली इट विल हैव इम्पैक्ट ऑन द ordinary citizen and the miseries of ordinary citizens and daily use जेके शयूं आहिनि उन हवाले सां त मिज़रीज़ अञा बि वधीक माण्हुनि खे दरपेश ईंदियूं। सो दिस इज़ माई कॉमेंट एंड आई होप द साईं। ठीकु आहे साईं। ॿियो बि कॉलर अब्दुल सत्तार ज़ंगेजो शक्कर मां। जी ज़ंगेजो साहब छा चवणु चाहींदा? अली साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अली साहब मुंहिंजो हिकिड़ो शुरू खां मौक़िफ़ इहो रहियो आहे त जेकॾहिं पुलिस खे कंहिं बि हवाले सां अमन कराइणो आहे त उन्हनि खे पंहिंजनि कोर्टुनि ते ट्रस्ट करणो पवंदो। पर सूरत हाल इहा आहे त हिते अदालत खां मथां माण्हुनि खे खणी गोलियूं हणी मारनि था। हिकिड़ो अजीब मां हुन लाइ हिकिड़ो अजीब टर्म इस्तेमालु कनि था पिया, हाफ फिराए फुल फिराए, पर हीअ कंहिं बि इंसान लाइ न इस्तेमालु थियणु घुरिजे, हिकिड़ो वाहियात इस्तलाह आहे। असां इहा चऊं था त राति बि हिकिड़े नौजवान खे जेको आहे उहो तमामु हुनखे खणी बस मां लाहे हुनजी भेण सां गॾु आयो त कराची खां गोलियूं हणी पुलिस मारे छॾियो, जंहिंमें न पुलिस जे कैमरा खे रहड़ आई न कुझु। त पोइ वरी अॼु सॼो ॾींहुं धरणो लॻल हो, एहतजाज हो, नेशनल हाईवे बंदि हो। त असां त वधि में सोशल मीडिया ते पोस्ट रखी सघूं था पिया, पर हिकिड़ी मज़म्मत मां मोहतरम अली काज़ी पारां चाहियां थो पियो त जेकॾहिं पुलिस खे क्राइम एलिमिनेट करणो आहे त उहो कोर्टुनि ते हुनखे ट्रस्ट करणो पवंदो। पर हू नौजवान कंहिं बि ॾोह में मुलविस न हो। हा मूंखे इहा ख़बर आहे त हुन पीउ जो पुलिस रिकॉर्ड थोरो ख़राबु हो, पर इन जो मतिलबु इहो न आहे त कंहिं बि नौजवान खे नंढी एज जे हिकिड़ो 19-20 सालनि जे हिकिड़े यूथ खे गोली हणी क़त्ल करे छॾियो। इहो इन हवाले सां तव्हांजो ओपिनियन चाहियां। ठीकु साईं। जी आमिर साहब ॻाल्हि इहा आहे त जेको आम माण्हुनि खे तासुर ई ॾियनि था 4.6 या 4.9 वटेवर, त मतिलबु उन में तासुर ॾियनि था त महांगाई घटिजी वई आहे। महांगाई जी अगरि शरह बि 4.6 सां अञा बि वधी रही आहे त ऑलरेडी मतिलबु अगरि इहो क्रेडिट सरकार इहो खणणु चाहे पई त हाणे पहिरीं तव्हां ते वॾो बम पे किरियो, हाणे असीं तव्हांखे नंढा नंढा ग्रेनेड पिया हणूं, त ठीकु आहे अगरि इन ॻाल्हि में चाहिनि था त सरकार आवाम ख़ुशि थी वञे, पर यू सी कॉमन मैन हू हिन नंबर्स में नथो पए। जी हा। हू त जेको रियलिटी हू सुबुह जो खीर वठे थो या जेको बि थिए थो हुनजी रोज़मर्रा जी ज़िंदगी में, हू त हुनखे जज करे थो। त ही नंबर्स शहबाज शरीफ़ साहब एज़ प्राइम मिनिस्टर हुनखे और फाइनेंस मिनिस्टर हिन ते ख़ुशि थी सघनि था, आम माण्हू कीअं ख़ुशि थिए?
लेकिन नेवरदलेस बाक़ी साईं ॿी ॻाल्हि हा त प्राइस कंट्रोल थियणु खपे सर। प्राइस कंट्रोल बि जॾहिं हेतिरी वॾे पैमाने ते पेट्रोल जी फ्लक्चुएशन थिए थी ऐं तव्हां वटि हेठि मैकेनिज़म हुजे नथो पोइ छा फ़र्क़ु पवंदो? ऐं तव्हां वटि हेठि एडमिनिस्ट्रेशन ॿियनि कमनि ज़रूरी कमनि सां मसरूफ़ आहे, उहो किथां ऐं मार्केट कंट्रोल हाणे का ज़ोर आहे। तव्हां ब्लैक नथा बंदि कराए सघो यूरिया ऐं DAP ते, त वॉट टू टॉक अबाउट कि तव्हां भाॼियुनि ते कंट्रोल कंदो। हू त चीदा दुकान हुजनि था, तव्हां उतां ई नथा कंट्रोल करे सघो, ज़ख़ीरा अंदोज़ी नथा ख़तमु करे सघो। इट्स अ लॉन्ग थिंग। जंहिंजी साहब मूंखे ख़बर न आहे त मतिलबु हीउ जेको तव्हां चयो एक्स्ट्रा जुडिशल हुनमें सर ॻाल्हि इहा आहे त अगरि हीउ जेको तव्हां ॿुधायो पिया त 20 सालनि जे नौजवान खे इंतिहाई मज़मत जो मामिलो आहे, ऐं हिन ॻाल्हि में पवण खां सवाइ त हुनजो रिकॉर्ड छा हो पुलिस में, ऐं अगरि तव्हांजे चवणी मुबैना तौर ते हुनजे फादर जो थोरो रिकॉर्ड ख़राबु हो त हुनजे फादर खे बि कीअं ॻोल्हे आणी सघे थी पुलिस? इहो धंधो त पुलिस जी क्लियरिटी सां ही जॾहिं हिकिड़ी नॉनसेंस पुलिस ऑफिसर्स जॾहिं ही पंहिंजी परफॉर्मेंस ॾेखारणु चाहिनि था त हू लॉ एंड ऑर्डर त ठीकु करे नथा सघनि। हू ॿुधाइनि था असां हेतिरा ॾोहारी मारे छॾिया, असां हेतिरा ॾोहारी मारे छॾिया। अगरि तव्हां ई जज आहियो, मुनसिफ़ बि पाण आहियो, वकील बि पाण आहियो, फरियादी बि पाण आहियो, त बसि पोइ त अदालतनि ॾे वञण जी ज़रूरत न आहे। आई अंडरस्टैंड एंड आई फुली रियलाइज़ कि ऑफकोर्स असांजो जेको जस्टिस जो सिस्टम आहे हू कोई एतिरो परफेक्ट न आहे, पोइ माण्हू जिरगनि ॾे वञनि था, लेकिन माण्हू कीअं मारे छॾींदो? ही त सही। तव्हां मतिलबु हिन ते त को आऊं त हिन ते बिल्कुलु क्लैरिटी आहे मूं वटि त ही त पुलिस खे अगरि हिकिड़ी नॉनसेंस क़िस्म जी हिकिड़ी शिद्दत असां वटि आयल आहे ऐं हुनखे केरु चेक नथो करे, एक्चुअली अकाउंटेबिलिटी न आहे, हिन पुलिस वारनि खे केरु पुछाणो नथो करे त अहिड़ो जेको आहे ब्रूटल ऐं गैर इंसानी कमु कीअं कनि था। अच्छा, नंढड़ी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, IPPs मुआहिदनि खे वरी सुप्रीम कोर्ट में चैलेंज कयो वियो आहे, कॉन्स्टिट्यूशनल बेंच जे सवाल उथारियो आहे त असां हिनखे उॾारे सघूं था। उहो त हाणे वकील साहिबु जवाबु ॾींदा कॉन्स्टिट्यूशनल बेंच खे, पर अहिड़ो ई इंटरनेशनल मुआहिदो चौधरी इफ्तिखार साहिबु रेकोटेक जो उॾाए छॾियो हो, जंहिंजा वॾा असांखे भोगड़ा पइजी विया। बाक़ी तव्हां अदालत सगोरी जी मर्ज़ी आहे। IPPs की त कुझु करे रहिया, पाण बि उनसां डीलिंग करे रहिया, लेकिन के दोस्त सॉरी तव्हांजी हिन ॻाल्हि खे हीउ जेको हीउ जेको डिजिटल हीउ वरी क्रैकडाउन विधल आहे, जेको सरकार मुस्तक़िल तरदीदूं करे पई, न कंहिंजो WhatsApp हले थो, न ॿिया डिजिटल प्लेटफॉर्म्स हलनि था। हाणे चवनि था 10 रुकनी हिकिड़ी कमेटी ठाही अथनि PTA चेयरमैन जी, हुनमें एजेंसीज़ जा। भाई आख़िर चाहियो छा था? हिकिड़े माण्हू जी खे रोकण लाइ या हुनजी सोच खे रोकण लाइ रुकंदी बि न, उहा कीअं रुकंदी? आख़िर में सीना गज़ट आहे। अगरि डिजिटल बंदि बि थी, इंटरनेट बि बंदि थी वियो पाकिस्तान मां, मुल्क बेहाल माज़ी में न थियो, पर अरबे रुपए जो नुक़सानु थिए, बेहाल थी वेंदो। माण्हू एतिरो डिपेंडेंट आहे त ही तव्हां छा पिया कयो? मतिलबु हिन जो को ॿियो तरीक़ो ॻोल्हे वठो यार। एतिरो नुक़सानु ऐं माण्हुनि जी तव्हांजी इंटरनेशनल इमेज छा पियो ठहे? वो सरकार तरदीद कई, पर डॉन अख़बार जेके आहिनि मुख़्तलिफ़ टूल्स इस्तेमालु करे वेरीफाई कयो आहे त न हिन में रंडकूं विधियूं बि वञनि हिन जी स्पीड खे रोकण लाइ। त यार अॼु जे ज़माने में अहिड़ी ग़लति कूड़ ॻाल्हाइण सां छा हासिलु थींदो? बीहंदी कोन न ॻाल्हि तव्हांजी, पंहिंजी ऑन द कॉन्ट्ररी तव्हांजी साख मुतासिर थिए थी। जी हा, ठीकु आहे साहब, परिवार वारी साहब। नाज़रीन, अॼु प्रोग्राम जो पूरो थियो, पर ईंदड़ प्रोग्राम में ॻाल्हायां।